अस्सलाम वालेकुम। सिंध जा आबादगारो जेको आहे असांखे अव्हांखे जेको आहे ॿुधायाऊं त बेनज़ीर हारी कार्ड जेको आहे सो ऑनलाइन जेको भरिणो आहे उहो कीअं थो भरिजे। हाणे हिन में तव्हांखे जेका ज़रूरी इंफॉर्मेशन आहे जंहिंजा पिक्चर्स अपलोड थींदियूं उहो आहिनि शनाख्ती कार्ड जो फ्रंट, शनाख्ती कार्ड जो बैक, उन खां पोइ फारम 7 ऐं उन खां पोइ उन हारी जी जेका असां पिक्चर लिकायो। इन्हनि सभिनी जी साइज़ जेका आहे 500 KB खां घटि हुजे। जेकॾहिं 500 KB खां वधीक हूंदी त जेका फाइल जेका आहे अपलोड न थींदी। इन जे करे तव्हांखे इन जी साइज़ घटाइणी पवंदी। उहो ऑनलाइन गूगल ते वञी कंप्रेसर जे ज़रिए बि असां घटाए सघूं था। जेकॾहिं न त असां कंहिं मोबाइल में पिक्चर कढी उन खां पोइ उनखे व्हाट्सअप ते जेकॾहिं सेंड कंदासीं त उन जी साइज़ तॾहिं बि उहा जेका आहे घटिजी वेंदी आहे। MBs में KBs में जेका आहे कन्वर्ट थी वेंदी आहे। उन खां अलावा तव्हां हिन में जेको आहे पंहिंजा नालो जेको आहे फादर नेम, CNIC, मोबाइल नंबर, फैमिली मेम्बर्स 18 सालनि खां घटि ऐं 18 सालनि खां वधीक, उन खां अलावा नेक्स्ट ऑफ किन माना तव्हांजो कोई बि ब्लड रिलेशन वारो भाउ भेण या पुटु या धीउ, उन्हनि जो CNIC, उन जो मोबाइल नंबर, उन खां पोइ तव्हांजो डिस्ट्रिक्ट ईंदो, तहसील ईंदी, तपो ऐं देह, उन खां पोइ लैंड एरिया तव्हांजी घणी आहे, उन खां अलावा बैंक अकाउंट डिटेल्स ईंदियूं जंहिंमें तव्हांजो IBN नंबर हूंदो, ब्रांच कोड हूंदो, ब्रांच कोड जेको ऑनलाइन कोड हूंदो आहे। इहे सभु शयूं तव्हां रखी करे उन खां पोइ ही फारम जेको आहे खोले उनखे भरे सघो था।